नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह में खबर ॾींदा हलूं त ठारू शाह भरिसां प्यार जो परणो कंदड़ जोड़े जी ज़िंदगी खे ख़तरो है। ॻोठ जा बाअसर कारोकारी करे मारण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगी बचाई वञे। ॻोठ मेवो खान चांडियो वासी प्रेमी जोड़े रीना चांडियो ऐं आबिद चांडियो दाहींदे ॿुधायो त 5 साल अॻु माइटनि मुंहिंजी शादी बिलाल चांडियो सां कराई, जेको मूंखे बिला जवाज़ रोज़ तशद्दुद कंदो, जंहिं मूंखे 1 साल अॻु तलाक ॾिनो हो। मां वक़्तु पूरो करे ॻोठ जे नौजवान आबिद चांडियो सां प्यार जो परणो कयो है। हिन चयो है त प्यार जो परणो करण था मुंहिंजो अॻूणो मुड़ुस बिलाल चांडियो, ॻोठ जो बाअसर इंजीनियर ममता चांडियो ऐं ॿियनि मुंहिंजे मुड़ुस जे घर ते हमलो करे संदसि माउ खे धक हणी ज़ख़्मी करे घर मां कणक ॿियो सामान खणी घर भातियुनि खे घर मां कढी घर खे तालो हणी कब्ज़ो करे छॾियो है। हिननि आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।